कंदासीं पीपी जे लॉन्ग मार्च हवाले सां वाक़िया आगाह कंदासीं। पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद पुलिस अॻिते वधण खां रोके छॾियो आहे। पुलिस पीपल्स पार्टी जे काफ़िले आॾो रंडकूं विझी छॾियूं आहिनि। इजाज़त न मिली त फैज़ाबाद चौक बंदि करे छॾींदासीं। पीपी जे लॉन्ग मार्च हवाले सां वाक़िया आगाह कयूं पिया। पीपल्स पार्टी लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद पुलिस अॻिते वधण खां रोके छॾियो आहे। पुलिस पीपल्स पार्टी जे काफ़िले आॾो रंडकूं विझी छॾियूं आहिनि। इजाज़त न मिली त फैज़ाबाद चौक बंदि करे छॾींदासीं। पीपी जो फ़ैसिलो अहिड़ो साम्हूं आयो आहे। इन ते वॾी ॻाल्हि ॿोल कयूं था। एंकर पर्सन फयाज़ नाइक साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। जी फयाज़ साहब छा चवंदा? जी ये जेको तव्हां जीअं ॿुधायो पंहिंजी ख़बर में त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अवामी लॉन्ग मार्च जेको 27 तारीख़ खां शुरू थियो हो कराची खां, उहो अॼु जेको आहे डी चौक ते गॾु थियणो हुयो ऐं डी चौक ते हिन वक़्तु जेको आहे अवाम जो तमामु वॾो अंग जेको आहे पीपल्स पार्टी ऐं अवामी नेशनल पार्टी जे कारकुननि जो जेको आहे उहो मौजूदु आहे। ॿिए तरफ़ जेको असुल जेको काफ़िलो हुयो, जेको हज़ारे गाॾियुनि ते ॿधल काफ़िलो हुयो, जेको कराची खां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदो, जॾहिं साउथ पंजाब ऐं उनखां पोइ सेंट्रल पंजाब खां थींदो, चए पियो आहिनि में मुसलसल गाॾियुनि में वाधारो थींदो पियो वञे। उन काफ़िले खे जंहिंजी क़यादत पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन राहुल भुट्टो ज़रदारी साहब करे रहियो, उन काफ़िले खे जो हिकिड़ो हिसो जॾहिं गुज़रियो त उनखां पोइ बाक़ाया काफ़िले खे रोकियो, जंहिंजे करे उन्हनि जेको आहे जंहिं कंटेनर ते बिलावल साहब मौजूदु आहिनि, उतां ऐलान कयो वियो त उहे उते काफ़िलो रोके छॾियो ऐं चयो त जेसिताईं असांजे पोइ काफ़िले खे न छॾियो वेंदो तेसिताईं असां अॻिते न वधंदासूं। ऐं इहो बि ऐलान कयो वियो आहे उन कंटेनर तां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान सेनेटर आजिज़ दामरा पारां त पार्टी इहो फ़ैसिलो कयो आहे त जेकॾहिं असांजे काफ़िले खे हुतां न छॾियो वियो त असां फैज़ाबाद हेक्टर चेन ते धरणो ॾींदासीं। उन सां गॾोगॾु ख़ुदि डी चौक वारो जेको एरिया आहे उन खे बि मुख़्तलिफ़ हंधनि खां एतिरो बंदि कयो वियो आहे जो जेके कश्मीर खां काफ़िला अचणा हुया, जेके पख्तूनख्वा खां काफ़िला अचणा हुया, जेके ॿियनि इलाइक़नि खां काफ़िला अचणा हुया, या मक़ामी जेके पिंडी ऐं पंहिंजे इस्लामाबाद जा जेके काफ़िला अचणा हुया, उहे गाॾियूं बि जेको आहे हेॾां होॾां फिरंदी पियूं अचनि ऐं किथां कंहिंखे का सुर पेर न पियो वञे। ऐं जेका हिकमत अमली हुकूमत जी नज़र अचे पई उनजो इहो आहे त भई घटि में घटि माण्हू जेको आहे उहो ॾेखारे सघनि, पर अवाम इन्हनि समूरे मुश्किलातुनि जे बावजूदि थोरे जो हिन बुनियादी जेको काफ़िलो आहे उहो अञा ताईं हिन खां घणो परे आहे ऐं उहो रुकियल आहे। पर हिते जेको आहे अवाम जो तमामु वॾो अंग जेको आहे उहो मौजूदु आहे। पार्टी जे तराननि ते जेको रक़्स जो सिलसिलो ऐं जियालनि जे रक़्स जो सिलसिलो बि जारी आहे ऐं औरतुनि जो बि तमामु वॾो जेको अंग आहे हिते मौजूदु आहे। त बहरहाल हाणे कंहिंखे इंतज़ारु आहे पार्टी क़यादत जो ऐं ख़ुदि अवामी नेशनल पार्टी जी क़यादत अमीर हैदर रोती ऐं जेको आहे अहमद वली ख़ान बि उन ट्रक ते शायदि गॾु उहो सॼो जेको आहे काफ़िलो जेकॾहिं हिते पहुचंदो त ज़ाहिर आहे उहो जेको इज्तिमा आहे उन जी जेका जेको इहो कई गुना वधीक जेका उहो थी वेंदो। पर सभिनी खे इंतज़ारु आहे उन काफ़िले जो ॾिसजे त छा थो थिए ऐं उहो काफ़िले जे बारे में हुकूमत जी जेका आहे उहा हिकमत अमली छा आहे। अच्छा, जीअं त फयाज़ साहब पुरमन तरीक़े सां लॉन्ग मार्च पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना आहे। फैज़ाबाद में हिकु वॾे काफ़िले खे रोकियो वियो आहे। जीअं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि फैज़ाबाद चौक खे ब्लॉक करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां पंजाब हुकूमत जो कोई बयानु साम्हूं आयो आहे? जी ना, असांजो राब्तो कटिजी वियो आहे। वाक़िया आगाह कयूं पिया। पीपी लॉन्ग मार्च जे हवाले सां पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद पुलिस अॻिते वधण खां रोके छॾियो आहे। पुलिस पीपल्स पार्टी जे काफ़िले आॾो रंडकूं विझी छॾियूं आहिनि। इजाज़त न मिली त फैज़ाबाद चौक बंदि करे छॾींदासीं। पीपी जो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे। वाक़िया आगाह कयूं पिया। पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद पुलिस अॻिते वधण खां रोके छॾियो आहे। पुलिस पीपल्स पार्टी जे काफ़िले आॾो रंडकूं विझी छॾियूं आहिनि। वाक़िया आगाह कयूं पिया। पीपी जे लॉन्ग मार्च जे हवाले सां पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद पुलिस अॻिते वधण खां रोके छॾियो आहे। अपडेट्स फॉर्म कंदासीं। पीपी लॉन्ग मार्च जी ख़ुसूसी कवरेज करे रहियो आहे अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, आगाह कजो काफ़िले खे रोकियो वियो आहे, छा अपडेट्स आहिनि? तरफ़ा काफ़िले खे टी चौक रवायत वटि रोके छॾियो आहे, जॾहिं त हिन वक़्तु जियालनि जो जेको शदीद रद्दमल थियो आहे उनखां पोइ एहतिजाज शुरू थी वियो। मां इहो वाज़े कंदो त हज़ारनि जी तादाद में जेके गाॾियूं आहिनि उन गाॾियुनि खे इस्लामाबाद पुलिस
विच ते रोके छॾियो ऐं डी चौक ताईं पहुचणु न पियो ॾिनो वञे जॾहिं त ॿिए पासे डी चौक ते हज़ारनि जी तादाद में जेके कारकुन उहे पिणु मौजूदु आहिनि पर अॼु डी चौक ताईं काफ़िले खे ऐं ख़ासि तौर ते चेयरमैन पीपल्स पार्टी खे एक्सेस न मिलण करे उन्हनि जो जेको आहे सो हुते धरणो जारी कयो वियो आहे जॾहिं त हिननि पिणु जेको आहे पीपल्स पार्टी वारनि अल्टीमेटम ॾिनो आहे त जेकॾहिं मुकमल काफ़िले खे इजाज़त न ॾिनी वई त जेको मेन फैज़ाबाद रोड आहे उनखे बंदि करे एहतिजाज कयो वेंदो। इन हवाले सां मुंहिंजी जेके पीपल्स पार्टी तर्जुमान सां ॻाल्हि थी आहे हुन ॿुधायो आहे त जेको आहे मुकमल तौर ते जेके गाॾियूं होॾे मौजूदु आहिनि ऐं जेको आहे सो उन्हनि काफ़िले खे डी चौक ते रसाई न पई ॾिनी तंहिं करे हितां जा जेके हज़ारनि जी तादाद में माण्हू आहिनि उहे पिणु जेको आहे सो जेकॾहिं ऐलान थियो त फैज़ाबाद जेको रोड आहे उन ते एहतिजाज लाइ पहुची वेंदा तंहिं करे जेको आहे सो हिन वक़्तु पुलिस खे घुरिजे त फौरी तौर ते उहे रस्ता खोले कंटेनर हटाए करे डी चौक ते एक्सेस ॾिनी वञे। पर मां इहो बि वाज़े कंदो आहियां त ॿिए तरफ़ जेको डी चौक ते मुख़्तलिफ़ रोड रस्ता हुया उहे पिणु जेको आहे बंदि करे सिर्फ़ु हिकिड़ो रोड ख़ाली कयो वियो हो पर उन ते बि हिन ते कंटेनर रखे पुलिस पारां इहो जवाबु ॾियारायो वियो आहे त जेको डी चौक ते जलसो आहे हुन में पंधु वञी सघो था गाॾियुनि ते नथा वञी सघो। इन हवाले सां वधीक जेको आहे हिन ते जेके कारवा आहे सॼो काफ़िलो आहे मार्च आहे उहो टी चौक ते जेको आहे हुते मौजूदु आहे जिते उन्हनि खे डी चौक ॾिनो हिन लाइ पाबंद कयो आहे। जी मेहरबानी अब्दुल्ला आगाह करण जे लाइ। जी नाज़रीन तव्हांखे आगाह कई पिया पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद पुलिस अॻिते वधण खां रोके छॾियो आहे। पुलिस पीपल्स पार्टी जे काफ़िले आॾू रंडकूं विझे छॾियूं आहिनि। पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद पुलिस अॻिते वधण खां रोके छॾियो आहे। पुलिस पीपल्स पार्टी जे काफ़िले आॾू रंडकूं विझे छॾियूं आहिनि।